मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे ख़ुसूसी प्रोग्राम में इमदाद अली ओढो अव्हांखे भलीकार चवां थो। सामईन, इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइज़ेशन पारां अॼु पाकिस्तान हाई कमीशन लंदन आॾो एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज जो कारण सिंध असेंबलीअ मां मिनॉरिटी प्रोटेक्शन बिल खे फौरी तौरु क़ानूनी हैसियत ॾिनी वञे। एहतजाज जो इहो बि नुक़्तो आहे त सिंध में रहंदड़ सिंधी हिंदू नियाणियुनि खे नंढी उमिरि में मुख़्तलिफ़ साज़िशुनि ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ज़बरदस्ती मज़हब तब्दील करे शादियूं करायूं वञनि थियूं, जॾहिं त मुल्की आइन मूजिबि उमिरि जी मुक़ररु हद जो बि ख़्यालु नथो कयो वञे। ISW जे अॻुवाणनि जो इहो बि चवणु आहे त हिन मामले खे सरकारी धुरियुनि पारां हथी ॾिनी पई वञे, जीअं सिंधी हिंदू हिरास जी पंहिंजी धरती ऐं पंहिंजा अबाणा वथाण छॾे ऐं लॾे वञनि। हेल ताईं इन ई संगीन मसइले सबबु हज़ारे कुटुंब रोईंदा, परेशान थींदा नक़ल मकानी करे चुका आहिनि। इन ई एहतजाज दौरान इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइज़ेशन जी चेयरवुमेन डॉक्टर हुमेरा सूमरो एहतजाज बाबति पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त ही असां अॼु हिते पाकिस्तान एम्बेसी जे साम्हूं बीठा आहियूं एसीअ में तव्हां ॾिसो पिया, ऐं इहा असांजी प्रोटेस्ट आहे जेका एथनिक माइनॉरिटीज़ बिल जे फेवर में आहे, त उहो जेको आहे जो रिजेक्ट थियो आहे। ऐं उन करे असांजी इहा प्रोटेस्ट आहे, छो जो एक्चुअली रिलीजन त जेको आहे उहो हिकिड़ो बेसिक ह्यूमन राइट आहे। हर इंसान खे पंहिंजो राइट आहे त उहो पंहिंजो रिलीजन प्रीच करे। ऐं स्पेशली अॼुकल्ह असांजे पाकिस्तान में हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे त जेके एथनिक माइनॉरिटीज़ जा माण्हू आहिनि, मायूं आहिनि स्पेशली, ऐं नंढियूं अंडर एज छोकिरियूं आहिनि, उन्हनि खे किडनैप करे उन्हनि खे कन्वर्ट कयो थो वञे इस्लाम में, ऐं उन्हनि सां फोर्सिबली शादियूं करे उन्हनि खे पोइ रुलाए था छॾनि, छो जो उहे छोकिरियूं न पंहिंजे माइटनि जूं थियूं रहनि, न मुस्लिम कम्यूनिटी जूं थियूं रहनि। ऐं इन्हनि इहो ग़लति आहे। स्पेशली जेके इलाही नंढियूं छोकिरियूं आहिनि उहो पहिरीं फस्ट ऑफ ऑल त अंडर एज मैरिजिस अलाउड बि कोन आहिनि, ऐं उन्हनि ते बैन हुअणु खपे। ऐं अदर थिंग इहा आहे त वरी उन खां पोइ तव्हां हुननि खे कन्वर्ट कयो, हुननि खे फोर्सिबली फोर्स कयो, छो जो उहे वीचारा इनोसेंट माण्हू आहिनि,
ग़रीब आहिनि उन्हनि खे कोई उन्हनि जे लाइ वॉइस कोन्हे, कोई उन्हनि जे लाइ आवाज़ नथो खणी सघे ऐं उन्हनि खे कोई प्रोटेक्शन कोन्हे। इन जे ख़िलाफ़ु इहो जेको आहे बिल थियो जेको रिजेक्ट थी वियो आहे, ऐं असां चाहियूं था त उनखे वरी कंसिडर कयो वञे, को अहिड़ो लॉ इम्प्लीमेंट कयो वञे पाकिस्तान में, स्पेशली असांजे सिंध में, छो जो उहे माण्हू असांजा सिंध जा ओरिजिनल माण्हू आहिनि, उहे उतां जा सेटलर्स आहिनि, उन्हनि खे हक़ हुअणु खपे त हू जेको रिलीजन चाहिनि उहो प्रीच करनि। ईअं नाहे त छो जो असां मेजॉरिटी में आहियूं त असां उन्हनि खे किडनैप कयूं, असां उन्हनि खे फोर्स करे हुननि खे कन्वर्ट कयूं। ऐं इन करे इहा अॼु असांजी प्रोटेस्ट आहे त पाकिस्तान जी गवर्नमेंट इन खे ॾिसे, इन बिल खे अप्रूव करे या को अहिड़ो लॉ इम्प्लीमेंट करे जंहिंमें उन्हनि माण्हुनि खे प्रोटेक्शन ॾिजे, स्पेशली मायुनि खे ऐं नंढियुनि छोकिरियुनि खे। इन सिलसिले में तव्हां का प्रेजेंटेशन वग़ैरह हिते हुकूमत पाकिस्तान जे लाइ का पेश कई आहे? जी अदा असां हाणे अञा पिटिशन जमा कराई आहे पंहिंजी, जेको असां हाणे ॾेई आयासीं 2 मिंट पहिरीं। वॾी महिरबानी अदी। थैंक यू अदा, महिरबानी। पाकिस्तान हाई कमीशन आॾो इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइज़ेशन जी मरकज़ी अॻुवाण ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी चेयरवुमेन डॉक्टर रुबीना शेख अॼोके एहतजाज जी अहमियत बाबति रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां पंहिंजा वीचार वर्णींदे चयो त अदा तव्हांखे जीअं सभिनि खे ख़बर हूंदी त असां माइनॉरिटी बिल प्रोटेक्शन जेको हुयो यूनानिमसली अप्रूव थी चुको हुयो सिंध असेंबली में, ऐं उनजो पर्पज़ इहो हुयो त जेके बि छोकिरियूं 18 साल खां घटि उमिरि जूं आहिनि, जिन खे इलीगली खयो थो वञे, किडनैप कयो थो वञे ऐं मुसलमान कयो थो वञे ऐं पोइ उनजी शादी कराई थी वञे, उन बिल जो जेको हुयो उनखे लीगली सॉर्ट ऑफ इलीगल करार कयो वञे थो उन बिल में। जो इशू जो जेको आहे न तमामु कॉन्टेक्स ॿिया बि आहिनि, इहो असांजी क़ौम जी क्राइसिस आहे, इहो छड़ो औरतुनि जो इशू न आहे, छो जो अगरि तव्हां ॾिसो था त असांजी जेका हिंदू भाइर आहिनि, हिंदू कम्यूनिटी आहे सिंध में, उहा असां इन सॼे चक्कर जे करे, इन सॼे मसइले जे करे माइग्रेट थींदा था वञनि ऐं एक्चुअली हिकिड़ो डिवीज़न क्रिएट थो थिए असांजी क़ौम में, त बाबा मुसलमानियत ऐं हिंदुअत जो जेको उन्स पैदा कयो थो वञे एक्सट्रीमिज़म जो, जंहिंसां असांजी क़ौम खे वधीक नुक़सानु आहे ऐं असांजी क़ौम खे यूनिटी जी। सो इहो हिकिड़ो औरतुनि जे हक़नि जो मसइलो न आहे, पर एक्चुअली असांजी क़ौम जी आइडेंटिटी जो मसइलो आहे, छो जो असां सिंधी सभु भाउ भेण सदियुनि खां हिन धरती ते रहंदा आया आहियूं, ऐं इहे जेके क़िस्म जी सिस्टमेटिक किडनैपिंग ऐं हिंदुनि ते अटैक थियणु शुरू थियो आहे सिंध जो, असां सम्झूं था इहो हिकिड़ो पॉलिटिकल इशू आहे ऐं इहो ज़ोरी थो कयो वञे, जंहिंमें असांजी हुकूमत बि इन्वॉल्व आहे जंहिं हद ताईं। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त मोस्टली जेके इन क़िस्म जा केसिस थियनि था उन में न पुलिस थी उनखे इन्वेस्टिगेशन दर्ज करे, न अदालत थी चङी तरह उन सां फेयर पंहिंजो लीगल ट्रायल थो ॾिनो वञे इन्हनि फैमिलीज़ खे। सो इन जे करे असां सम्झूं था त इहा हिकिड़ी एक्चुअली सिस्टमेटिक इशू आहे ऐं उन में हुकूमत खे तमामु घणो जेको आहे एक्टिव रोल वठिणो पवंदो। अॼु असां हिते लंडन में गॾु थिया आहियूं त जीअं असां पंहिंजो पाकिस्तान हाई कमिश्नर खे चऊं त बाबा इहो हिकिड़ो बिल जेको आहे यूनानिमसली अप्रूव थियल आहे ऐं असां इन खे न वधीक रोकियो वञे ऐं नए गवर्नर खे हिन बिल खे साइन करणु खपे हाणे, छो जो इहो हिकिड़ो असांजो डेमोक्रेटिक लीगल हक़ आहे। ठीकु आहे, हीअ जेको तव्हांजो एहतजाज आहे इन हवाले सां को सिंध में तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन जो को वर्क आहे या उते बि को अहिड़े एहतजाज जो को सिलसिलो तव्हां चाहियो था या करण जो को प्रोग्राम आहे? बिल्कुलु अदा मां सम्झां थी त सम्झ में माना उते असांजी जेकी औरत फाउंडेशन जी जेकी आहियूं जेके असां सां गॾु कमु कनि थियूं ऐं जिन एक्चुअली हिन बिल ते बि इलाही कमु कयो आहे ऐं उहे लॻी पयूं हिकिड़े लॉबिंग जे कम ते, ऐं पर सम हाउ मूंखे इहो फील थिए थो त सिंध में हिन इशू ते थोरो डिलिबरेटली चुप बि थी वई आहे ऐं मां सम्झां थी त हिन में बि हुकूमत जा कंहिं हद ताईं हथ बि आहे त हिनखे ज़ोरीअ सप्रेस कयो वञे हिन सॼे इशू खे। ऐं असां पंहिंजे दोस्तनि सां उते सॼी जेकी असांजी छोकिरियूं कमु कनि थियूं असां उन्हनि खे चऊं था त इन शइ ते वधीक शयुनि खे वधीक कमु करणु खपे ऐं उनखे डेमॉन्स्ट्रेशन या अहिड़े क़िस्म जो एक्टिविटीज़ वधीक थियणु खपे। पर ॿिया रोज़ु मां सम्झां थी हिकिड़ो थोरो मीडिया जो बि हिकिड़ो इशू थी वियो आहे संभाव त नवां रोज़ु नवां इशू ॾेई करे इंट्रोड्यूस था कया वञनि त जीअं हिकिड़ो फंडामेंटल इशूज़ खे जेको आहे चुप करायो वञे। इहो बि हिकिड़ो तमामु घणी हाणे मतिलबु हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो फिनामिना पैदा थियो आहे पाकिस्तान में
या सिंध में बि एक्चुअली कंहिं हद ताईं त जीअं ख़ासि ॻाल्हियुनि ते इम्पॉर्टेंट ॻाल्हियुनि ते माण्हू घटि ॻाल्हाइनि ऐं न हिकिड़ो शो छॾे ॾियनि त जीअं स्ट्रेटेजिक ऐं स्ट्रक्चरल शयूं रिज़ॉल्व थी सघनि। ऐं तव्हांखे ख़बर हुई त माइनॉरिटी बिल्स ते इलाही काफ़ी कमु शुरू थी वियो हुयो, इलाही NGOs इलाही ह्यूमन राइट्स वर्कर कमु पिया कनि, पर समहाउ उन्हनि हिकिड़ो शो शुरू करे ॾिनो जंहिंसां उन्हनि जी वरी ख़तमु थी वई सॼी मूवमेंट ऐं सॼी हिकिड़ी। पर असां उन्हनि सां आहियूं टच में ऐं बिल्कुलु सिंध में मां सम्झां थी त न सिर्फ़ु ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट ग्रुप या माइन जा ग्रुप, पर मां चवंदी नेशनलिस्ट लॾे खे तमामु वधीक हिन ॻाल्हि ते कमु करणु खपे, इन करे जो इहो हिकिड़ो असांजो क़ौम जी आइडेंटिटी ऐं क़ौम जी सेफगार्ड जो इशू आहे। छो जो असां जीअं असांजा हिंदू भाइर जीअं हाणे हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां थी त इंडिया में 200,000 फैमिलीज़ रीसेंट माइग्रेट थियूं आहिनि पंहिंजो सिंध मां ऐं ओवरऑल पाकिस्तान मां इंडिया में। ऐं इहो असांखे इट्स एक्चुअली क्लासिक त कीअं असांजी क़ौम माइनॉरिटी में तब्दील थी वञे थी, वरी ॿुधारिया अचनि था। सो इहो हिकिड़ो नेशनलिस्ट इशू आहे, सिर्फ़ु वुमेन जो इशू न आहे। वॾी महिरबानी। सामईन, डॉक्टर रुबीना शेख पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे रही हुई। ऑर्गेनाइज़ेशन जी हिकु ॿी अहम अॻुवाण फ़हमीदा बलोच अॼोके एहतजाज बाबति पंहिंजा वीचार हिन तरह पेश कया। मां चवंदमि अदा त हिन लाइ जेतिरो बि कमु कजे घटि आहे। सिंध में जेसि ताईं ॿिया सूर आहिनि, जेसि ताईं जीअं ॿिया मसइला आहिनि सिंध में, हीअ बि तमामु वॾो मसइलो आहे। अॼुकल्ह जेकी हालात पैदा कया पिया वञनि ऐं हिंदू सिंधी छोकिरियुनि खे स्पेशली जेको आहे सो ज़बरदस्ती इस्लाम क़बूल करायो पियो वञे, सो इहा तमामु घणी अफ़सोस जी ॻाल्हि आहे ऐं ॾुख जी ॻाल्हि आहे। सिंधी हिकु सूफ़ीज़म जी धरती आहे ऐं प्यार ऐं मुहबत जी धरती आहे। हू अॼु जा सेटल्ड न आहिनि, उन्हनि खे साल सदियूं थिया आहिनि, हू हुते सेटल्ड आहिनि, हुननि जा घर आहिनि हुते। ऐं असां बिल्कुलु खुले आम हिन शइ जी मज़म्मत कयूं था। असां नथा चाहियूं त सिंध में को बि रहण वारो माण्हू जेको आहे सो उहो अहिड़ा प्रॉब्लम क्रिएट करे जो असांजा हिंदू सिंधी जेके आहिनि से उतां लॾे ऐं इंडिया माइग्रेट करे वञनि सिर्फ़ु इन्हनि मसइलनि जे करे। मां चाहियां थी, मां एडवाइस कयां थी त हिन ॻाल्हि ते हिकिड़ो अहिड़ो कानून ठाहियो वञे जेको स्पेशली हिंदू सिंधी औरतुनि खे ऐं हिंदू सिंधी छोकिरियुनि खे प्रोटेक्ट करे। हिकिड़ो कानून ठहियो 2015 में, जंहिंमें हुननि 5 साल जी सज़ा चई हुई ऐं जेको फैसिलेटर आहे उन्हनि खे 3 सालनि जो एडवाइस कयो त 3 साल सज़ा। लेकिन जॾहिं इहो कानून ठही उन्हनि पेश कयो त जेकी सिंध में हाफ़िज़ सईद जहिड़ा माण्हू उन टाइम ते बि उथी बीठा हुया, उन्हनि चयो त हीउ जेको कानून आहे इहो इस्लाम जे अगेंस्ट आहे। माना पार्लियामेंट में जेको बि कानून हिंदू सिंधी औरतुनि खे प्रोटेक्ट करण लाइ ठहे थो त हीअ जेकी इस्लामी कानूनदान आहिनि उहे चवनि था त हीअ कानून जेकी आहिनि से इस्लाम जे अगेंस्ट आहे। मां उन्हनि खे चवणु चाहींदमि तव्हां कॉन्स्टिट्यूशन पढ़ो, तव्हां क़ुरान पढ़ो, तव्हां घटि में घटि क़ुरान में इहा शइ आहे त भई जेको माण्हू जंहिं मज़हब सां उनजो तालुक़ु आहे उनखे पूरी आज़ादी आहे, हू उन इबादत करे उन मज़हब जी, ऐं उनखे उते बिज़नेस करण जी इजाज़त आहे, उते पंहिंजी आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त आहे। लेकिन बदकिस्मती सां सिंध में हीअ जेकी हालात पैदा कया पिया वञनि उन्हनि मुताबिक़ जेकी आहिनि से असांजा हिंदू सिंधी बिरादरी जेका आहे सा तमामु घणी डिसअपॉइंट नज़र अचे थी। ऐं बदकिस्मती सां एतिरनि सालनि खां अहिड़ो को कानून ठही न सघियो आहे। बिल पास थींदा आहिनि ऐं हुननि ते को बिल पास करणु मसइलो न आहे, मेन मसइलो आहे उन्हनि ते अमल करायो वञे, उन्हनि खे अमली शक्ल ॾिनी वञे। ऐं कोर्टुनि में जेकी केस अचनि था ज़्यादातर अहिड़ियुनि छोकिरियुनि जा अचनि था जंहिंमें ज़बरदस्ती सां उन्हनि खे इस्लाम क़बूल करे ऐं उन्हनि सां निकाह कयो वञे थो। ऐं निकाह खां पोइ जॾहिं उहा छोकिरी अचे थी कोर्ट में ऐं त पोइ उन्हनि खे या त हुनजी कस्टडी माइटनि खे ॾिनी नथी वञे, सालनि जा साल केस हलनि था। जेकी को कानून न आहे उन्हनि खे को कोर्ट में बि को पुछण वारो न आहे, को परस्यू करण वारो न आहे। सो मां चाहींदमि त इन्हनि सभिनि शयुनि जे ख़िलाफ़ु को अहिड़ो कानून ठहे जंहिंमें
स्पेशली हिंदू सिंधी औरतूं ऐं हिंदू सिंधी छोकिरियूं जेके आहिनि से प्रोटेक्ट थी सघनि। तव्हां इन सिलसिले में सिंध में जेके औरतुनि जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि सां को बदकिस्मती इहा आहे त उते जेकी ऑर्गेनाइज़ेशन कमु कनि थियूं न NGOs वग़ैरह उहे बि उन्हनि जो बि को ख़ासि रद अमल आहे, छाकाणि त असांजा ब्यूरोक्रेट्स असांजा जेकी ज़िमेदार ज़मीदार उते आहिनि उहे नथा चाहिनि त उन्हनि जे ख़िलाफ़ु का हिकिड़ी रिपोर्ट बि लिखी वञे। हिंदू सिंधी औरतूं जेकी किडनैप थियूं थियनि, जेकी ज़बरदस्ती सां इस्लाम क़बूल कनि थियूं, पहिरियां त उन्हनि जी FIR ई नथी लिखी वञे त सवाल ई पैदा नथो थिए, केस रिपोर्ट ई नथा थियनि। जॾहिं केस रिपोर्ट नथा थियनि त जेकी NGOs आहिनि या उतां जो जेकी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि खे त पोइ ख़बर पवंदी आहे जॾहिं छोकिरी कोर्ट में ईंदी आहे। ऐं कोर्ट में अचण खां पोइ जेका छोकिरी जी कस्टडी आहे उहा त दारुल अमान में ज़्यादातर छोकिरियूं वञनि पियूं। 3-4 सालनि में दारुल अमान खां पोइ छोकिरी कॾहिं बि न चाहींदी त हू पंहिंजे माइटनि में वञे या पोइ माइट उन खे एक्सेप्ट नथा कनि। सही त इहो तमामु वॾो इशू आहे, इन ते कमु करण जी ज़रूरत आहे, इन ते कानून ठाहिण जी ज़रूरत आहे। सिर्फ़ु कानून ठाहिण इन ते मसइले जो हल न आहे, उन ते अमल दरामद जी ज़रूरत आहे। कानून अहिड़ो ठाहियो वञे जंहिं ते अमल करायो वञे ऐं हिंदू सिंधी छोकिरियुनि खे, हिंदू सिंधी औरतुनि खे ऐं फैमिलीज़ खे प्रोटेक्ट कयो वञे। वॾी वॾी महिरबानी तव्हांजी। सामाईन, भेण फमीदा बलूच जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी। हाणे असां ISWO जी हिकु ॿी अॻुवाण नाज़िया मेमण जी ॻाल्हि ॿोल अवां जी समातुनि लाइ पेश कंदासूं। हिन वक़्तु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण जे लाइ नाज़िया मेमण असांजी भेण हिन एहतजाज में शामिल आहे। हिन एहतजाज जे हवाले सां तव्हां छो मजबूर थिया आहियो जो तव्हां हिन सख़्तु सर्दी में एहतजाज कयो पिया? इन करे रुॻो न त असां पाण छोकिरियूं औरतूं आहियूं, इन करे असां हिते गॾु थियूं, पर इंसानी हक़नि जी ॻाल्हि आहे त हिते जे गॾु थियण जो मक़सदु इहो आहे त जेको माइनॉरिटी गर्ल्स छोकिरियुनि सां औरतुनि सां पाकिस्तान में जेका नाइंसाफ़ी थिए पई त उन्हनि खे उन्हनि जो मज़हब चेंज कराए उन्हनि खे अगवा करे या उन्हनि जो मज़हब चेंज थो कयो वञे, उन्हनि सां शादियूं थियूं कयूं वञनि, त इहो स्टॉप थियणु खपे, लेजिस्लेशन थियणु खपे। हींअर जेको बिल पास थियो ऐं इन जे ख़िलाफ़ु ऐं उन बिल पास थियण सां हिकिड़ी उमेद पैदा थी हुई। इट वॉज़ अ रे ऑफ होप ऐं माण्हुनि खे थियो त हाणे इहो स्टॉप थी वेंदो। कोई न कोई हद ताईं इहो जेको गुनाह या ॾोह थिए पियो पाकिस्तान में या जेका नाइंसाफ़ी थिए पई उनखे घटि करे सघिबो, पर ईअं थियो कोन। वरी उहो बिल हाणे गवर्नर वटि वियो आहे ऐं उते उहो रुकियो पियो आहे हाणे। त असां चवंदा त जेके 1000 छोकिरियूं पर ईयर उन्हनि खे कन्वर्ट कयो थो वञे, इहो स्टॉप थियणु खपे। इहो इलाही वॾो हिकिड़ो अंग आहे 1000 छोकिरियुनि खे कन्वर्ट करणु इस्लाम में, उन्हनि सां शादियूं करणु। ईअं छो थो कयो वञे? पहिरीं त इन जो रूट काज़िस खे बि ॾिसणु खपे त इहा वजह छा आहे। छा इहा असां मज़हबी असांजो इहो फ़सादी सोच आहे या छा आहे? इन जे पोयां कहिड़ा अंसर आहिनि उन्हनि खे बि ॻोल्हण जी ज़रूरत आहे। पर असां चऊं था जेको पाकिस्तानी कॉन्स्टिट्यूशन जंहिं शइ जी इजाज़त थिए थो त तव्हां प्रैक्टिस कयो पंहिंजे मज़हब खे, उते आज़ादीअ सां रहो ऐं जेके हक़ पाकिस्तान जी कॉन्स्टिट्यूशन ॿियनि माइनॉरिटीज़ खे मतिलबु ॾींदियूं आहिनि, क्रिश्चन्स खे ऐं हिंदुनि खे, उन्हनि खे उन मुताबिक़ उते असां ॾिसूं था त उन्हनि सां ॾाढी नाइंसाफ़ी थिए। उन्हनि जा गिरजाघर साड़िया था वञनि, मॉब लिंचिंग वारा केस हाणे साम्हूं आया आहिनि, ब्लास्फेमी केसिस क्रिश्चन्स सां थियनि था। पर उन्हनि खां हटी करे अगरि हिंदू सां थियो, हिंदू सां ॾाढी नाइंसाफ़ी थी थिए। ऐं 90% हिंदू जेके आहिनि 2.5 पॉपुलेशन आहे पाकिस्तान जी टोटल हिंदूज़ जी, ऐं उहे हिंदू जेके आहिनि उहे सिंध में 90% रहनि था। ऐं उन्हनि सां जेका नाइंसाफ़ी थी ईअं थो लॻे त उहे असांजे पाड़े में हिंदू आहिनि, असांजी घिटीअ में आहिनि, असांजे ज़िले में आहिनि, असांजे सूबनि में आहिनि, उहे असांजा ई पाड़ेसरी आहिनि, उहे असांजा ई भाइर भेनरूं आहिनि। उन्हनि सां असांजो हिकिड़े मुल्क में भाइर भेनरुनि वारो हिकिड़ो रिश्तो आहे जीअं चइजे। सभई असां हिक ॿिए खे सिविलाइज़्ड मुल्कनि में जीअं थींदो आहे राइट्स जे हवाले सां। असां हिते रहूं था जॾहिं लंडन में, असां ॾिसूं था त असां मुस्लमान आहियूं, असांखे कोई अहिड़ो प्रॉब्लम कोन्हे को जनरली, असां कान था ॾिसूं त असांखे कोई अहिड़ी ख़ासि परेशानी आहे हिते रहण जे हिसाब सां, प्रैक्टिस करण जे हवाले सां, जॉब जे हवाले सां, पाइण करण जे हवाले सां। त हुते उन्हनि खे उहो छो नथो चए? क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना पाण चयो त भई तव्हां जिते वञो
पंहिंजे गिरजा घरनि में वञो, मस्जिदुनि में वञो, पंहिंजे मज़हबनि खे प्रैक्टिस कयो, तव्हां फ्री आहियो। त इन्हनि खे हाणे फ्री असां नथा चई सघूं हू फ्री आहिनि, हू ॾाढा ख़ौफ़ में आहिनि, हू परेशान आहिनि, हू पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कंदे बि डिॼनि था। छो जो इलाही सारा असांजे छा चइबो जेके मज़बूत इदारा बि आहिनि, मूंखे लॻे थो उहे उन्हनि फ़सादिन खे सपोर्ट कनि था। इन करे बि इहो इलाही घणो वधियो आहे अॻियां। इन खे स्टॉप थियणु खपे, छो जो हर कंहिंखे हक़ आहे आज़ादी सां जीअण जो, हर कंहिंखे हक़ आहे त उहो पंहिंजे पाण खे प्रोटेक्टेड फील करे। बसि इन जे करे असां सभई गॾु थियूं, उन्हनि औरतुनि सां असां चऊं त नाइंसाफ़ी बंदि थिए, माइनॉरिटी गर्ल्स सां ईअं उन्हनि खे उन्हनि जो मज़हब न चेंज कयो वञे ऐं इहो रुकजणु खपे। ऐं इन ते हिकिड़ो को लॉ बि ठाहिणु खपे ऐं मज़बूती सां उनखे वरी इम्प्लीमेंट बि कजे। वॾी महिरबानी। सामाईन, नाज़िया मेमण अॼोके एहतजाज बाबति ॻाल्हाए रही हुई। पाकिस्तान हाई कमीशन लंदन आॾो एहतजाज में वर्ल्ड सिंधी कांग्रेस यूरोप चैप्टर जे चेयरमैन डॉक्टर हिदायत भुट्टो पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार हिन तरह करे रहियो आहे। साईं, ही जेको सिंध असेंबली बिल पास कयो ऐं उहो यूनानी मसइली बिल पास कयो वियो, पर उन जे बावजूदि आउं सम्झां थो त आसिफ़ ज़रदारी मुल्हनि जे प्रेशर में अची करे उहो बिल जेको आहे सो वापसि वरितो ऐं गवर्नर खे चयऊं त इहो बिल ते सही न कर ऐं असांखे वापसि करे ॾिए। ऐं असीं सम्झूं था त उहो मेजॉरिटी फ़ैसिलनि जी या मेजॉरिटी जेके सेंटीमेंट्स आहिनि सिंधी माण्हुनि जा, उन्हनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं उन्हनि जी ख़्यालनि खे या उन्हनि जे तरीक़ेकार खे या उन्हनि जे जेके ख़्वाहिशूं आहिनि उन्हनि खे जेके आहिनि उन्हनि सही तरीक़े सां रिप्रेज़ेंट न कयो आहे। छाकाणि त सिंधी माण्हू मेजॉरिटी जे हिसाब सां या सिंधी माण्हू अक्सरियत में उहे सेक्युलर माण्हू आहिनि ऐं सेक्युलर माण्हू हुजण जे करे उहे मज़हबी रवादारी ऐं हारमोनी जा जेके आहिनि से पैरोकार आहिनि। असांजा जेके सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि या सूफ़ी शाइर आहिनि या असांजो जेको कल्चर आहे, उहो कल्चर असांजो हारमोनी वारो कल्चर रहियो आहे ऐं सिंधी माण्हुनि जेके आहिनि से उहे हिन माइनॉरिटी बिल जी हिमायत में हुया ऐं उन्हनि जेको आहे सो जेको यूनानी मसइली सिंध असेंबली पास कयो, करारदाद पास कई, उन्हनि खे सभिनी सिंधी माण्हुनि एक्रॉस दी बोर्ड एप्रिशिएट कयो। पर ही जेके मफ़ाद परस्त टोलो आहे जेको सिंध खे विकिणे थो ऐं खपे जे नारा हणी ऐं सॼी सिंध खपाए थो, त उहो जेको आहे सो माण्हू उन जा के बि जेके आहिनि से आदर्श, के बि जेके आहिनि से प्रिंसिपल्स कोन्हनि के, उन्हनि जो प्रिंसिपल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो वञी बचियो आहे त उहो पैसा कमायूं ऐं करप्शन कयूं ऐं असांजे लाइ जेके असां केर बि माण्हू ॾुखियो न थिए। त उन हिसाब सां जेको मुल्हनि जे चवण ते या मुल्हनि जे प्रेशर में हुननि जेको ही बिल वापसि कयो आहे, असां उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं सिंध असेंबली खां घुर कयूं था ऐं ख़ुसूसन जेके सिंध असेंबली जा हुकुमरान आहिनि, मुराद अली शाह ऐं ॿिया जेके आहिनि से माण्हू, उन्हनि खां असां घुर कयूं था त उहो बिल जेको आहे सो जीअं जो तीअं वरी ॿीहर पास करे ऐं उनखे बहाल कयो वञे। ऐं असां हिते जेके आहिनि से पाकिस्तान एम्बेसी जे अॻियां जेको ही मुज़ाहिरो करे रहिया आहियूं, उहो बेसिकली असां सॉलिडरिटी में आहियूं ISWO जे इंटरनेशनल सिंधी वुमेंस ऑर्गेनाइज़ेशन, जेकी वुमेंस राइट्स ते जेके आहिनि से पंहिंजा मुख़्तलिफ़ इशूज़ ते पंहिंजा प्रोग्राम कंदी रहे थी पई। असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं उन्हनि सां सहकारी आहियूं ऐं हरदम असां उन्हनि सां सहकारी रहंदासीं, ख़ुसूसन हिन मामले ते, छाकाणि त हीउ मामिलो जेको आहे सो न सिर्फ़ु औरतुनि जो मामिलो आहे, ॿारनि जो मामिलो आहे, पर इहो सॼी सिंध जो मामिलो आहे। उन जे लाइ सॼी सिंध मुतहद आहे, मुतहरिक आहे ऐं असां सिंध गवर्नमेंट खां इहा घुर था कयूं सिंध असेंबली खां त उहो बिल जेको आहे सो जीअं जो तीअं बहाल कयो वञे। वॾी महिरबानी। सामाईन, ही हुयो डॉक्टर हिदायत भुट्टो जंहिं पंहिंजा वीचार पेश कया। आख़िर में SWC जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर लखू लोहाणो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां अॼोके एहतजाज बाबति पंहिंजा वीचार वंडींदे चयो त हाणे हिकिड़ो सिलसिलो आहे सिंध में जेको 1947 खां शुरू थो थिए। हिकिड़ो पर्पज़ इहो हो त
सिंधी माण्हू जेके पंहिंजी धरतीअ ते हज़ारनि सालनि खां रहंदा था अचनि, उन्हनि खे कंहिं बि नमूने तकलीफ़ ॾेई प्रेशराइज़ करे अहिड़ियूं हालतूं पैदा कजनि जो पंहिंजे मादिरी वतन पंहिंजी धरतीअ खे ख़ाली कनि, ऐं उहो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। ऐं उन करे गुज़िरियल 2-4 सालनि में यानी सभनि जे तइदाद में वाक़िया थिया आहिनि जिन जो पर्पज़ हिकु ई आहे, ऐं उहो इहो आहे त सिंधी हिंदू उन्हनि जे लाइ अहिड़ियूं हालतूं पैदा कजनि जो उन्हनि जे लाइ ॿियो को बि ऑप्शन न बचे सवाइ लॾण जे। उन करे तमामु ज़रूरी हो त उन्हनि जी प्रोटेक्शन जे लाइ, उन्हनि जे तहफ़ुज़ लाइ को अहिड़ो कानून हुजे जेको उन्हनि खे कुझु न कुझु प्रोटेक्शन प्रोवाइड करे सघे। ऐं सिविल सोसाइटी, सम्झू माण्हुनि, दानश्वरनि, सियासी पार्टियुनि जे प्रेशर जे करे इहो मुमकिन थियो त माइनॉरिटी प्रोटेक्शन बिल जेको आहे उहो सिंध असेंबलीअ यूनानी मसली पास कयो, पर उनजे बावजूद बि थियो ईअं त उहे दुरियूं जेके इन्हनि में राज़ी न आहिनि, जेके इहो चाहिनि थियूं, जिन जे पोयां असीं सम्झूं था त स्टेट जी सिस्टमेटिक पॉलिसी आहे त इहो सिलसिलो जारी रहे ऐं लॾ पलाण जो सिंध जे ऐं उहो वॾी सिंध जी जेका क़ौमी सियासी सूरत हाल आहे उन जो हिकिड़ो हिसो आहे त सिंधी माण्हुनि खे पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील कजे, ऐं उहे उन सॼी सूरत हाल मां ख़ुशि न हुआ। ऐं आख़िरी जॾहिं उहो बिल गवर्नर खे मोकिलियो वियो सही करण जे लाइ त उहो सही न थियो ऐं तंहिंजे करे उहो इम्प्लीमेंट नथो करे सघिजे। त अॼु जो जेको ही प्रोटेस्ट आहे उहो इन करे आहे त उहो बिल जेके सिंध असेंबलीअ यूनानी मसली पास कयो आहे उनखे इम्प्लीमेंट कयो वञे त सिंध में जेके रहंदड़ असीं त उन्हनि खे माइनॉरिटी कोन था चऊं, छाकाणि सिंध जा असली रहाकू आहिनि, ऐं पर उन्हनि जे तहफ़ुज़ जे लाइ हिकिड़ो नंढो क़दम हो, उहो नंढो क़दम बि खणण लाइ तयारु न आहिनि। ऐं अॼु जो प्रोटेस्ट हुन लाइ आहे त सिंध जे उहे जेके असुल बाशिंदा आहिनि, असुल रहवासी आहिनि, असुल मालिक आहिनि, ऐं उन्हनि खे इहो तहफ़ुज़ जो अहसासु करण जे लाइ उन बिल खे इम्प्लीमेंट कयो। थैंक यू। सामाईन, अॼोके प्रोग्राम में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां पाकिस्तान हाई कमीशन लंदन आॾो इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइज़ेशन पारां इतिजाज दौरान मुख़्तलिफ़ उहिदेदारनि सां कयल ॻाल्हि ॿोल पेश कई वई। सामाईन, 1947 खां सिंधी हिंदू जेके सिंध धरती जा हुआ आहिनि ऐं धरतीअ जा वारिस आहिनि, सिंध जो मिडिल क्लास ख़ुसूसन शहरनि में आबाद सिंधी हिंदू जेके हिकु साज़िश तहत मज़हब जी आड़ में नफ़रतूं पैदा करे सिंध छॾण ते हिननि खे मजबूर कयो पियो वञे। ॿिए तरफ़ मुख़्तलिफ़ सूबनि ऐं ॿियनि मुल्कनि मां धारियुनि जी सिंध में आमद जो सिलसिलो तेज़ीअ सां जारी आहे। इन जी समूरी सूरत हाल खे सम्झणु ऐं इन बाबति वक़्ताइता फ़ैसिला करण जी ज़रूरत आहे। सिंध जी ॾाहप ऐं शऊर खे हिन अहम मसइले खे हल करण तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे, ख़ुसूसन माइनॉरिटी प्रोटेक्शन बिल जंहिंखे सिंध असेंबली यकराय सां पास करे चुकी आहे। इन खे क़ानूनी शिकल ॾेई राइज कयो वञे जीअं सिंधी हिंदुनि जी नियाणियुनि जो तहफ़ुज़ थी सघे। सिंध जायूं नियाणियूं कंहिं बि मज़हब सां तालुक़ु रखंदड़ हुजनि, उहे असां जूं नियाणियूं आहिनि ऐं गॾोगॾु सभु जातियुनि खे हिकु जहिड़ाई जी बुनियाद ते सुकून ऐं आराम सां रहण जो हक़ु ॾिनो वञे। सामाईन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू
सुखियो ऐं सताबो थिए सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन